अस्सलाम वालेकुम। प्यारा वाक कड़ाल तो खुश आयो तबीयत सही अल्लाह रसूल कंदो तो खुशहाल होंदो सदाई मुझा पुनल मुझा पिरी हो खुश आयो पिरी बेटा से घर चो से तो लाइफ अचूं थोड़ो पंहिंजे पिरनि खे हाल वाल वठूं पिरनि सां हाल वाल वरियूं कोरोना जे वबा लाह कढी छॾिया आहिनि माण्हुनि जा वायूं बदाल थी विया आहिनि। तमामु दुख आहे पंहिंजे फन वारे माण्हुनि जो पंहिंजे फन सां जेके शाइरो शाइरी सां या मौसीक़ी सां फन सां ॻाइण सां नानादनी शोबज़ में जेके भी फील्ड में हया शर्म घटि रहियो आहे वञी न शुनास सीनियर जो रहियो आहे न जूनियर जो रहियो आहे। अलाए छा पियो थिए अलाए छा वहे थो अलाए छा वापरे थो। असांजा वरी चैनल भी तमामु मोतबर माण्हुनि खे होस्ट कंदा आहिनि जिन्हनि खे थोरी शोहरत मिलंदी आहे या इज़त मिलंदी आहे तो उन्हनि खे वरी रास कोन ईंदी आहे। इलाही मसइला आहिनि। मां कंहिं क़ौमियत जे बारे में कोन चवणु चाहींदुसि इरशाद जे बारे में चवंदुसि। इरशाद जागीराणी असांजो पंहिंजो पिरी आहे पुनल आहे सिंध जो आहे। शाइरी भी कंदो आहे उर्दू शाइरी चोराए शाइरी भी कंदो आहे। मां सम्झां थो भाउ सां मुंहिंजी रूबरा मुलाक़ात कोन थियल आहे। बाक़ी इनशाला ज़िंदगी रही त सवाल जवाब असांखे त कोन ईंदा आहिनि। बहरहाल ज़िंदगी रही त भाउ सां हाल वाल थींदो त महिमाननि सां कीअं पेश अचिबो आहे या होस्टिंग कीअं कबी आहे। मुनाज़रो तो कोन हुयो। कल्ह ज़मा ख़ास खली साहब असांजे सिंध जो बहितरीनु वॾो शाइर दुनिया ख़बर आहे। असां बचपन खां वठी उन्हनि जा फैन रहिया आहियूं। बहितरीनु हिकु शाइर आहिनि। उन्हनि खे महिमान घुराए ऐं जेको आहे सो अहिड़ी ॻाल्हि न आहे सुवाल पुछा कई भली जो हक़ु हुयो सुवाल पुछणु पर एज़ ए शाइर हुयो पाण फन वारो हुयो। चलो एटी टाइम हिकिड़े दोस्त खे सुवाल हुनजो बरहक हुयो भली कई भली करे भी सही पर हिकिड़े दोस्त खे टाइम काई नर्वस माण्हू थी वेंदो आहे। ज़मा ख़ास कली जो पहिरियों दफ़ो हुयो नर्वस भी इंसान थी वेंदो आहे। अहिड़ा स्टेज हूंदा आहिनि जिते असां पाण परफॉर्म नथा करे सघूं ऐं जेको आहे सो त तमामु दुख जी ॻाल्हि आहे। सुवाल जी ॻाल्हि न आहे सुवाल भली पुछे पर हिकिड़ो एज़ ए शाइर आहे। पाण अगरि शाइर थो सॾाए पाण खे त शाइर जो क़दुरु कंदो आहे। सीनियर जो जूनियर जो एतिराम हूंदो आहे त भई मुनाज़रो त न हुयो न तूं मुनाज़रे ते घुराई त पोइ तूं सुवाल जवाब करे तुंहिंजा महिमान थी आयो आहे त उनजो क़दुरु करे ज़ाहिर आहे सॼी ज़िंदगी असां बि इन फील्ड में गुज़ारी आहे। असां बि टोपी ड्रामा ॾिठियूं वेठा आहियूं। बहरहाल तमामु माने हद थी वई त माने इज़त रहियो न आहे इज़त वारे जी। अॼुकल्ह माने छल न कंहिंजे हथ में का ॻाल्हि अची वञे फेसबुक ते भई असां ई परेशान थियूं था न। जिन्हनि खे चवंदा आहिनि वटे ते नालो न आहे उहो बि हाणे वही बयाना था करनि ऐं तमामु तकलीफ़ थी आहे। जागीराणी साहब तव्हांखे ईअं सोचणु खपे तूं हिकिड़ो होस्ट आहीं। चलो गेस्ट खे कोन थो अचे हिकिड़ो सुवाल इतफ़ाक़ आई आहे तूं उन ॻाल्हि खे फेराए बि सघे पियो। चलो न फेरियाई भोसकी जा पटका त ॿधई कुझु दोस्त चवंदा त हटायो न बाबा हटायो छा जे लाइ असांजो मोतबर आहे जी रोज़ी रिज़िक आहे भली हुजे। बहरहाल हाणे जॾहिं बि कंहिंखे घुराए जाए त माने सुवाल जवाब ज़रूरु थींदा न। हाणे त इहो अगरि जागीराणी साहिबु शुरू कयो थी त ज़ाहिर हाणे टाइम असांखे बि ॾियणो पवंदई। असां बि ईंदासीं इनशाला। सिंध टीवी सभिनि जी आहे तुंहिंजी हिकिड़े जी न आहे सभिनि जी आहे ऐं अचूं त थोरो ईअं खड़का खुड़की थिए पोइ वेही पुछजांइ सुवाल जवाब बि ऐं असां बि मथां पुछूं। अल्लाह जी ॾिने मूं धी रागा धी
ज़िंदगी आहे, अजीब सोचण दवा ॾियो त महिमान घुराए सिर्फ़ तूं पुछा करीं आदत थी वई यार, तूं पुछा कर भली, अहिड़ी ॻाल्हि न आहे, तूं पुछा कयो तुंहिंजो हक़ थो बणे, उहा ॻाल्हि कोन्हे। पर हिकिड़ो यार पंहिंजाइप बि त आहे न, हिकिड़ो दोस्त आहे, चलो उनखे कोन थो अचे परवाह न आहे, ज़रूरी न आहे त जेके बि शाइर असांजे सिंध में लिखंदा आहिनि या जेके बि ॻाईंदा आहिनि उन्हनि खे हर ॼाण हुजे मुंहिंजा पीरी मुंहिंजा पुनल, सम्झो था न। बाक़ी हाणे मुनाज़िरो कोन हुयो, इहो तकलीफ़ आयो जो त माना मुनाज़िरो कोन हुयो, मुनाज़िरो हुजे तूं घुराए मुनाज़िरे जे लाइ पोइ तूं इहे सुवाल जवाबु कर, पंहिंजा महिमान घुराए करे उन्हनि पंहिंजे, तूं होस्ट हुए, तुंहिंजो कमु छा आहे एतिराम करणु, इज़त करणु, मोतबर तरीक़े सां शो पंहिंजो सुहिणे नमूने सां करे वञे, त हेॾी इहे वठि छॾि न थिए, हेॾो गंद बि न थिए। बहरहाल मूंखे अफ़सोस आहे तव्हांजी सोच जे मथां इरशाद, त ईअं यार तूं हिकु सिंधी माण्हू थी करे असांजो सिंध जो शाइर थो सॾाईं, सिंगर थो सॾाईं, ईअं ज़िंदगी सुहिणा पुट कोन हलंदई अॻिते, सीनियर जूनियर जो एतिराम कंदो कर, सम्झे थो न। पालो तुंहिंजो न पियो आहे कंहिं इल्मु वारे माण्हू सां या कंहिं सुलझियल माण्हू सां, त तूं इहे ॿारड़ियूं करे थो, ऐं ॿारड़ियूं कई, इहे ॿारणी तकलीफ़ ॾिनी आहे असांखे यार। एज़ ए सिंधी, एज़ ए टू होस्ट, तूं सलाह में सिंध ते वेंदो ऐं गुड मॉर्निंग में फैमिली ॾिसे थी, तोखे एतिरो बि अहसासु न थियो त बाबा चलो सुवालु आहे, सुवाल जो जवाबु न बि अचे थो, इंसानु आहे नर्वस थी थो वञे। ऐं मां ॿुधो आहे त ज़माने जो पहिरियों इहो जेको आहे सो इंटरव्यू हुयो टीवी ते, इंसानु कैमरा जे अॻियां नर्वस बि थी वेंदो आहे, ऐं बाक़ी वॾे वॾे आर्टिस्टनि सां असां बि कमु कयो आहे। असांजो शफ़ीम शाह आर्टिस्ट माने टीवी जो बहितरीनु दुनिया ख़बर आहे, पर असां उनखे रीटेकनि जो बादशाह चवंदा हुआसीं, थोरी थोरी ॻाल्हि ते रीटेक ॾींदो हुयो, इंसानु आहे पोइ ग़लती थी वेंदो आहे। बहरहाल तव्हां पंहिंजो माने फ़र्ज़ु पूरो न कयो, जेको होस्टिंग जो हूंदो आहे, होस्ट जो मक़सदु छा हूंदो आहे त पाण खे बि ढके, अॻिले खे बि ढके, ऐं सुहिणे नमूने सां प्रोग्राम कराए ऐं इदारे जी बि बेइज़ती न थिए। हाणे जेको फ़नकार माने तव्हां वटि अचे त माने सभु किताब खयूं अचे त बाबा हाणे हिसाबु किताबु थींदो स्कूल वारो, छो जो जागीराणी साहब वेठो आहे सुवालु कंदो त माने हाणे होशियारी सां माण्हू वञे। बहरहाल अहिड़ी ॻाल्हि न आहे, इहो तकलीफ़ आयो आहे, ऐं इहो तकलीफ़ जो अज़ालो तोखे ॾियणो पवंदो। ईअं ई प्रोग्रामनि में तूं ॾिसंदे त इनशाला अहिड़ो चरियो कोई पिड़ चढ़ी वेंदई जो में पोइ तोखे यादि ॻाल्हियूं ईंदियूं फ़क़ीर जूं। बहरहाल इहे ॾुख थियो तुंहिंजो ॾाढो, मां तॾहिं लाइव आयुमि, नंढे वॾे जो सीनियर जो अदब करणु खपे, बाक़ी तकलीफ़ थियो इलाही मुंहिंजा सुहिणा, ईअं न करणु खपई आहे, न करणु खपई आहे कॾहिं बि। सिंधी थी करे तूं हिकिड़ो एज़ ए होस्ट थी करे, मुनाज़िरो कोन हुयो न, चवण जो मक़सदु इहो आहे तूं महिमान करे घुराए, तोखे हर चीज़ जी ख़बर हूंदी आहे, जेको होस्ट हूंदो आहे उनखे हर शइ जी ख़बर हूंदी आहे त मूं वटि कहिड़ो महिमान आहे, कहिड़े कैटेगरी जो महिमान थो अचे, ऐं उन सां कहिड़े तरीक़े सां सुवाल करणा पवंदा आहिनि। तूं ॼाणी वाणी करे हिकिड़ो माने ईअं की अलीशेर गबोल आहे, तो ख़बर आहे, अणपढ़ियल माण्हू आहे, बरोच माण्हू आहे, मुज़कर मोनस जी बि उन ख़बर न आहे असांखे। बहरहाल तकलीफ़ ॾिनई ॾाढी मुंहिंजा सुहिणा, अलाह मालिक आहे, अलाह ख़ुशि कंदो। जेके दोस्त असांखे मूंखे ॾिसो था, तव्हांजूं महिरबानियूं, अलाह ख़ुशि कंदो, अलाह आबाद कंदो। बहरहाल तकलीफ़ ॾिनई जागीराणी, मां तोखे छा चवां वधीक, बहरहाल सम्झी त वियो हूंदे। हा बहरहाल तकलीफ़ ॾिनई ॾाढी, हा जो अज़ालो तोखां ज़रूरु जल्द सुतत ॾींहंनि में वठंदुसि, मां न त ॿियो कोई। ज़ाहिर आहे तूं होस्ट आहीं, सुवाल जवाबु थींदा न मुंहिंजा पुनल, कहिड़े कंहिंजे पिड़ न चढ़ियो आहीं। बहरहाल तकलीफ़ ॾिनई ॾाढी, तूं एज़ ए होस्ट थी करे ऐं सिंधी थी करे तोखे महिमान नवाज़ी जो क़दुरु न थियो यार, अफ़सोस आहे। सुवाल जवाबु कबो आहे तुंहिंजे, मां सुवाल खां मुतफ़िक़ आहियां, तूं सुवालु सुठो कई, अहिड़ी ॻाल्हि न आहे, पर हिकिड़े दोस्त खे कोन थो अचे त उन चीज़ जो माने परदो रखिणो पवंदो आहे। पाण होस्ट आहीं, पाण मीडिया जा माण्हू आहियूं, इहो कमु हिकिड़ो अॼु कोन वठी नथा कयूं, इलाही टाइम खां वठी कयूं था मुंहिंजा सुहिणा। इहे इदारा सभिनी सम्झी न मुंहिंजा पहिरीं। बहरहाल अलाह सभिनी खे ख़ुशि रखे, मां थोराए थो सभिनी दोस्तनि जो, मूंखे एॾो टाइम मूंखे बर्दाश्त कयो, तव्हांजी महिरबानी। मौला हुसैन आबाद कंदो, या अली मदद हक़ मौजूद, सिंध सलामत साथ सलामत।